गायनेकोलॉजिस्ट थियण लाइ तव्हांजी इंस्पिरेशन कहिड़ी हुई? अच्छा, मां थियण ई कोन पई चाहियां. That was one of the अजीब ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजी ज़िंदगी में कुझु थियूं. एक्चुअली मुंहिंजे बाबा खे ॾाढो शौक़ु हूंदो त मां गायनेकोलॉजिस्ट थियां. अञा वधीक ख़राब Yes, ख़राब थिया? इहो मञणु घुरिबो त हालात हाणे अञा वधीक ख़राबु थिया आहिनि. असांखे हिकिड़ो चॉकलेट जो पैकेट खपे या असांजे ममता प्रोग्राम में एंट्री मिले, कुझु पैसा मिली पवनि. डॉक्टर्स जेके आहिनि ख़ासि करे गायनेकोलॉजिस्ट उनखे बिज़नेस बणाए छॾियो. बिज़नेस बनाए छॾियो. अच्छा, कुझु अहिड़ियूं ई ख़वातीन आहिनि डॉक्टर्स जेके डॉक्टर्स चइजे या उहे माण्हू जेके मां चवंदमि अंडर स्किल्ड माण्हू जेके स्किल न आहे, डायग्नोसिस न आहे. अस्सलाम वालेकुम. अॼोके पॉडकास्ट सां गॾु हाज़िर आहियूं. असां वटि ॿराड़ी में सिहत जूं सहूलियतूं तमामु घटि आहिनि ऐं उन्हनि में वरी माहिर डॉक्टर बि तमामु घटि आहिनि. ऐं उन में जॾहिं औरतुनि जी ॻाल्हि अचे, औरतुनि जे सिहत जी ॻाल्हि अचे त गायनेकोलॉजिस्ट बि घटि आहिनि ऐं उन्हनि में वरी तजुर्बेकार, क्वालिफाइड ऐं बहितर डॉक्टरियाणियूं तमामु थोरियूं आहिनि. अॼुकल्ह इन ई हवालनि सां औरतुनि जी सिहत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करण लाइ अॼु असां पंहिंजे स्टूडियो में मदू कयो आहे माहिर गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर फौज़िया चांडियो साहिबा खे. डॉक्टर फौज़िया चांडियो जा तारुफ़ एतिरा आहिनि, उन्हनि जी तालीम ऐं उनजो तजुर्बो, जो असां उनखे रिक्वेस्ट कंदासीं त हू पाण ई ॿुधाए त किथां तव्हां शुरूआति कई. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. अदा सभ खां पहिरियां त आई एम वेरी ग्रेटफुल एंड थैंक यू कि तव्हां मूंखे हिते घुरायो आहे. एंड इट इज़ वन ऑफ द ऑनर फॉर मी कि आई एम सिटिंग इन फ्रंट ऑफ सच अ सीज़न जर्नलिस्ट एंड तव्हांखे तुंहिंजी पूरे हालात जी ख़बर पई आहे. मुंहिंजो नालो डॉक्टर फौज़िया चांडियो. मां चांडका जी ग्रेजुएट आहियां. 25 बेच 2003 जी ग्रेजुएट आहियां. एंड उन खां पोइ FCPS गाइनी एंड ऑब्स्टेटिक्स में मां सिविल हॉस्पिटल कराची मां कई. ऐं उन खां पोइ वापसि लाड़काना अची वियसि. असिस्टेंट प्रोफेसर जी हैसियत सां उन वटि कमु कयो. वरी मूंखे ॾाढो शौक़ु हुयो जॾहिं मां पढ़ंदी हुयसि चांडका में, तॾहिं खां ई त मां फिस्टुला सर्जन थियां, यूरो गाइनी कयां. गायनेकोलॉजिस्ट थियण लाइ तव्हांजी इंस्पिरेशन कहिड़ी हुई? अच्छा, मां थियण ई कोन पई चाहियां. That was one of the अजीब ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजी ज़िंदगी में कुझु थियूं. एक्चुअली मुंहिंजे बाबा खे ॾाढो शौक़ु हूंदो त मां गायनेकोलॉजिस्ट थियां. एंड मूंखे पाण खे हुयो कि मां को CSS करे ऐं आराम सां पंहिंजी हिकिड़ी ब्यूरोक्रेट वारी ज़िंदगी गुज़ारींदमि. बट आई लॉस्ट माई फादर आफ्टर 3 months ऑफ माई मैरिज. तो मां चयो त यार बाबा जो शौक़ु हुयो त आई थिंक आई शुड कंटिन्यू दैट. त बाबा जे बाबा इहो चवंदो त पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कयो. तव्हां ब्यूरोक्रेट थी करे त हिकिड़े ॿिए एरा में लॻंदो, तव्हां कोई डॉक्टर वारो कमु त कोन करे सघंदो. सो इट वॉज़ एन एक्सीडेंटल कम बैक. हेल्थ केयर जेका औरतुनि जी हेल्थ केयर आहे उन सां लाॻापियल आहियो. एतिरे वक़्त खां तव्हां कमु करियो था, कुझु चेंज आई आहे हेल्थ केयर ट्रेंड्स में या सेम आहे जेको तव्हां शुरूआति में जीअं ॾिठियूं औरतूं असांजूं, ख़ासि करे ॿराड़ी औरतूं, अञा ताईं उहे ई हेल्थ कंडीशन्स आहिनि? अच्छा, इहो मञणु घुरिबो त हालात हाणे अञा वधीक ख़राबु थिया आहिनि. अञा वधीक ख़राबु थिया आहिनि? यस. असांजी ख़वातीन जे लाइ उनजो रीज़न आहे. ॾिसो, असांजो पहिरियों पर्सपेक्टिव हुयो असांजी औरतुनि जो, त फीमेल पेशेंट्स खे असां जेको इलाजु करायूं था पंहिंजी सिहत जे लाइ था करायूं. ठीकु आहे. हाणे जीअं ईंदियूं आहिनि अल्ट्रासाउंड करायूं त असांखे हिकिड़ो चॉकलेट जो पैकेट खपे या असांजे ममता प्रोग्राम में एंट्री मिले, कुझु पैसा मिली पवनि. ठीकु आहे. या हू जेके आहिनि न पंहिंजी हिन वक़्तु जेको आहे न टेक केयर, उहो आहे ई कोन. ख़वातीन पंहिंजे पाण खे सम्झनि नथियूं एज़ एन अ विमेन कि असां पंहिंजी. यस, इहो हिकिड़ो ड्रॉबेक आहे. ड्रॉबेक इहो आहे त ॾिसो, असां सीज़न सेक्शन जो रेट बि वधी वियो आहे. उनजो मक़सदु असांखे चवंदा भई डॉक्टरनि कयो ऑपरेशन तकड़ि करे छॾियो. टॉलरेंस बि न आहे असांजी ख़वातीन में कि थोरो लेबर पेन खे बर्दाश्त करे सघनि. न, इन ते C सेक्शन ते तव्हां सां डिबेट करे सघां थो त मूं वटि इहो आहे त डॉक्टर्स जेके आहिनि ख़ासि करे गायनेकोलॉजिस्ट उनखे बिज़नेस बणाए छॾियो ऐं उहो प्रीमेच्योर बर्थ था थियनि. बिल्कुलु. डू यू एग्री? यस, आहे. उनजो रीज़न बि आहे. उनजो रीज़न बियॉन्ड इज़ अ म्यूचुअल डिस्कशन. फॉर एग्ज़ाम्पल ख़वातीन चवंदियूं भई मां हाणे पेन बर्दाश्त नथी करे सघां. हाणे 7 मंथ स्टार्ट थियो आहे, 8 मंथ स्टार्ट थियो आहे. तव्हां केतिरी बि काउंसलिंग कंदो, पेशेंट न सम्झंदी, अंडरस्टैंड न कंदी. बिकॉज घर वेंदी पंहिंजी फैमिली खे ॿुधाईंदी, ससु चवंदी आहे मुंहिंजी नुंहं खे कुझु बि न करणु ॾींदी आहे. सूर मुंहिंजी नुंहं बर्दाश्त न करे. भई हाउ इट इज़ पॉसिबल दैट कि तव्हां पेन बि न हुजे तव्हांखे ऐं तव्हां डिलीवर बि कयो? कीअं पॉसिबल आहे? अच्छा, कुझु अहिड़ियूं ई ख़वातीन आहिनि डॉक्टर्स जेके डॉक्टर्स चइजे या उहे माण्हू जेके मां चवंदमि अंडर स्किल्ड माण्हू जेके स्किल न आहे, डायग्नोसिस न आहे,
त उहे क्वालिटी ऑफ दैट के हिन जो आउटकम छा निकिरंदो ॿार जो या माउ जो या अॻिते हली उन्हनि जे मथां उन्हनि ते कहिड़ा इफेक्ट्स पवंदा उहे घटि था सम्झनि ऐं येस देर इज़ मेनी such type of cases are reported that they went into the premature labors, they went into the delivery of premature births of babies. पर असांजो सूरत हाल इहा आहे की पर उन्हनि खे तव्हां ॾिसो तव्हां पेशेंट ते ऐं पेशेंट जे पेरेंट्स ते था ॾियो अदरवाइज़ जेको साम्हूं ईंदो रहियो आहे अॼु ॾींहं ताईं उहो इहो आहे त भई फलाणी डॉक्टरियाणी असांजो डिलीवरी दौरान ॿार मारे छॾियो उन ते मुज़ाहिरा थींदा आहिनि ही थींदा आहिनि छा डॉक्टरियाणियुनि में बि के अताई डॉक्टरियाणियूं आहिनि जी बिल्कुलु आहिनि ॾिसो अताई डॉक्टरियाणियूं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जॾहिं मां हिते नई क्लिनिक स्टार्ट करी तो मूंखे चयूं त भई तव्हां जेका आहे सा कुझु असांखे ॾियो त असां तव्हांखे पेशेंट मोकिले ॾियूं तव्हां वेंदो घणनि जॻहियुनि ते के तमामु सुठा डॉक्टर आहिनि असां वटि हिन वक़्तु काफ़ी सीज़न्ड गाइनोकोलॉजिस्ट असां वटि हिते लाड़काणे में मौजूदु आहिनि अपार्ट फ्रॉम देट बि तव्हांखे गली गली में हिकिड़ो सेंटर नज़र ईंदो ऐं उहे अनक्वालिफाइड unskilled and they are MBBS but they should have some sort of standardized पर डॉक्टर साहिबा उन्हनि जूं क्लिनिक्स असां इहो ॿुधो आहे त जेके OT टेक्नीशियन आहिनि उहे हलाईंदा आहिनि अच्छा इन ते असां हिकिड़ी ॿी चीज़ चई सघूं था की हीअं त रिकग्नाइज़ मां कंहिंखे ॾिठो कोन्हे की बग़ैर पाण सर्जन कोई न बीठो हुजे या OT टेक्नीशियन करे बट काफ़ी जॻहियुनि ते हीअं बि आहे की उन्हनि जे जेके सेंटर्स आहिनि उहे ई OT टेक्नीशियन्स जे नाले ते आहिनि ठीकु आहे त पोइ ॾिसो तव्हां ॿ शयूं आहिनि हिकिड़ो डॉक्टर अगरि पंहिंजे वाइट कोट जो ख़्यालु न रखंदो या पंहिंजी डिग्निटी जो ख़्यालु न रखंदो त दे आर ऑलरेडी पेइंग देयर प्राइस तव्हां ॾिसो उहे कहिड़े हाल में इहो प्राइस पे था करनि त उहे इन्हनि नालनि सां मशहूरु रहनि था बाबा हे अताई डॉक्टर इहो बि त हिकिड़े डॉक्टर जे लाइ माना हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे न ज़ुल्म जी ॻाल्हि कंहिं बि डॉक्टरियाणीअ जो नालो वठी पब्लिकली कोई माण्हू चए त ही कासाई आहिनि ॾिसो दैट इज़ वेरी डिफिकल्ट एंड दैट इज़ वेरी छा चइजे की हिकिड़े उन डॉक्टर जे लाइ जेको सॼो ॾींहुं पंहिंजी महिनत सां कमु करे थो या पंहिंजी वॾियूं वॾियूं डिग्रियूं वठे थो उन जे लाइ उहो केतिरी तकलीफ़ ते हूंदो पर उन में जेको पब्लिक आहे आम माण्हू आहे उहो त वीचारो वञे थो तव्हां वारी ॻाल्हि त बाबा हिनखे सूर न थियनि जल्दी कयो पोइ उन जी काउंसलिंग छो नथी करे सघिजे त बाबा हिनखे थोरो सबुरु करायो ऐं जेको नॉर्मल डिलीवरी आहे ॾिसो माय आर्ग्यूमेंट इज़ दैट सी सेक्शन खां अॻु में गायनेकोलॉजिस्टनि खां अॻु में उन वक़्तु बि त असांजे समाज में ॿार पैदा थींदा हुआ बिल्कुलु नॉर्मल डिलीवरी थींदियूं हुयूं ऐं ॻोठाणियूं दायूं कंदियूं हुयूं यस ऐं उन वक़्तु कोई मेडिकेशन बि न हुई फॉर प्रिवेंशन ऑफ द थिंग्स हाणे असां शायदि डेथ रेशो बि घटि हुजे पर ॾिसो हाणे सूरत हाल इहा आहे की टॉलरेंस मां उहो ॿुधायां थी असांजे माशरे में टॉलरेंस न आहे ओके ऐं घणनि माण्हुनि वटि त ॻाल्हाइण जो टाइम बि न आहे फॉर एग्ज़ाम्पल मुलाक़ात ई OT में थी वई बसि ठीकु आहे कोई एमरजेंसी थी मुलाक़ात काउंसलिंग वारो जेको पीरियड हूंदो आहे न उहो शुरूआति हिकु ॾींहं जो न हूंदो आहे ओके ठीकु आहे फॉर एग्ज़ाम्पल असां चवंदा आहियूं त एंटीनेटल विज़िट्स कराइबा आहिनि ॿुधाइबो आहे हीअ डिलीवरी रूम हूंदो हीअ ऑपरेशन थिएटर हूंदो हिते तव्हां ईंदो तव्हांजा हीअ टीका लॻंदा तव्हांजूं हीअ मेडिसन्स हलंदियूं ऑपरेशन थींदी त हीअं सूरत हाल हूंदी हाणे असांजे माण्हुनि जी बि हालात सेम आहिनि मूं चयो न इट्स अ म्यूचुअल प्रॉब्लम इट्स नॉट फ्रॉम द डॉक्टर साइड इहो हाणे म्यूचुअल प्रॉब्लम असां टॉलरेंस कोन्हे पेशेंट जी डायरेक्ट मुलाक़ात थिए थी OT में उहो आयो पहुची वियो भई मूंखे ऑपरेशन कराइणो आहे बाबा पहिरियां कंहिंखे ॾेखारियोसीं असां फलां डॉक्टर खे हाणे असांखे उहा सम्झ में नथी अचे भई उहा छो नथी सम्झ में अचे उहा 9 महीना तव्हां सां गॾु रही जीअं तव्हां 9 महीना न हाणे तव्हां असांखे करे ॾियो त हुन चयो आहे त अञा तव्हांखे टाइम कढणो आहे ओके त मेच्योरिटी टाइम फॉर एग्ज़ाम्पल 34 वीक्स ते आहे त बाबा तव्हां 34 वीक्स ते असांखे ऑपरेशन करियो भई छो करे ॾियूं अञा त 34 वीक्स न अधी बसि पोइ ॾींहं चढ़ी वेंदा पोइ हीअं बार बच्चेदानी फटी पवंदी पोइ कीअं फटी पवंदी हाली त हिन डॉक्टर खे ख़बर हूंदी शी इज़ नॉर्मल शी इज़ फाइन नो पल्स जो कोई इशू कोन्हे वाइटली बिल्कुलु ठीकु आहे पेन्स कुझु कोन्हनि ठीकु आहे अल्ट्रासाउंड में हुनजो जेको पोयों स्कार आहे उहो बि ठीकु आहे त तव्हां वेट कयो तो ॾिसो न टॉलरेंस कोन्हे असां में इन ते जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त घणो आहे अननेसेसरी जे सी सेक्शन आहिनि उहे औरत जी जेका सिहत आहे लॉन्ग टर्म में उनखे अफेक्ट करे थी अच्छा अननेसेसरी जो असां चवंदा आहियूं सर्टेन जीअं चइजे त मैटरनल डिमांड फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी ख़ातून चए थी मां त सूर सहण ई नथी चाहियां ठीकु आहे उहा चवे थी त मूंखे कराइणी आहे ऑपरेशन आहे इनखे असां अननेसेसरी चई सघूं था पर ऑफकोर्स मैटरनल डिमांड आहे मां जो राइट आहे की उहो पंहिंजो डिलीवरी जो जेका आहे सा उहो डिसीजन वठी सघे थी अच्छा यस ऐं उहो पंहिंजो विदाउट डॉक्टर सजेशन इवन इनखे चइबो आहे मैटरनल डिमांड
यस, मां चवां थी मूंखे मां पेन नथी बर्दाश्त करे सघां, मुंहिंजी फैमिली बि गॾु वेठी आहे, मां हिनखे चयो आहे बाबा आई वांट टू गो फॉर सीज़न सेक्शन। मां तव्हांखे हिकिड़ी मूंखे अलाए छो थोरो ॾुख लॻंदो आहे असां डॉक्टरनि ते बि की असां ॻाल्हाईंदा न आहियूं, ॻाल्हाइणु घुरिजे, असांखे पंहिंजे मरीज़नि सां ॻाल्हाइणु हा, घुरिजे, जस्ट टैप देयर शोल्डर, एग्ज़ैक्टली, आई एम विथ यू, बस डोंट वरी। अच्छा, इन में वरी ॿिया कुझु अहिड़ा माण्हू बि सम्झंदा आहिनि की शायदि डॉक्टराणी जेको आहे न पैसनि जे करे थी करे, या त डॉक्टराणी जेका आहे न पंहिंजे पाण खे बचाइण लाइ थी करे, या त अहिड़ो कुझु ग़लति करे या डॉक्टराणी चए थी त मुंहिंजे क्लिनिक ते या खणी त अचो हलो मूं सरकारी वटि अस्पताल खणी में। अचो। उहे कुझु अहिड़ा असांजा ब्लैक शीप्स आहिनि या हुया या आहिनि बि, जेके ॾिसो न, मां ॾिसो क्लिनिक्स खे तव्हां जेको कयो था प्रोमोट, उहा ग़लति ॻाल्हि न आहे, बट सम टाइम इट इज़ नॉट द राइट टाइम, राइट प्लेस न आहे जिते तव्हां ॻाल्हायो था। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो मरीज़ रोए थो बीठो ॿाहिरि, उन जा काफ़ी अहिड़ा बि बिज़नेस आहे, ह्यूमन बिज़नेस इज़ क्वाइट डिफ़िकल्ट न। ह्यूमन बिज़नेस में इहो आहे की भई फलाणी डॉक्टराणी ॾाढी सुठी अथव, क्लिनिक 5 मिंट में सीज़र कढी अथव, हे कलाक लॻाईंदियूं, कलाक उहे लॻाईंदियूं, अहिड़ा एजेंट उहे छॾियल आहिनि, खोड़ आहिनि, तव्हां उन्हनि खे इग्नोर नथा करे सघो। ऐं उहे एजेंट बराड़ी जो सादो माण्हू ऐं शहर में अचे यस, त उनखे न अंडरस्टैंडिंग थींदी न। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी डॉक्टर वेठी हूंदी, चवंदी बाबा तूं CBC बि करा, तूं हे रिपोर्टूं बि करा। हाणे उहो इमरजेंसी वेठो हूंदो, चवंदो बचाए जो 5,000 हिते भरियां, जेको 10,000 15 प्राइवेट ते ॾेई ऑपरेट कराए छॾां, ऐं साॻी डॉक्टराणी हूंदी। ऐं तव्हां इहो सोचो की इहो हुन पंहिंजे लाइ बि ग़लति कयो। अगरि तव्हांजे पेशेंट खे ख़ुदा न ख़्वास्ता शुगर आहे त ख़बर न पवंदी, हेपेटाइटिस आहे तव्हांखे ख़बर न पवंदी विदाउट रिपोर्ट जे, अगरि प्लेटलेट घटि आहिनि, सफ़ेदोज़ा घटि आहिनि, उहे बि तव्हांखे ख़बर न पई, त नुक़सानु कंहिंजो थियो, अल्टीमेटली द पेशेंट। उहो उन्हनि खे एतिरी नॉलेज अच्छा, नॉलेज न, अवेयरनेस ॻाल्हायो न, ॻाल्हायो न, पेशेंट आयो न ऐं ॻाल्हायो न। विदाउट प्रेगनेंसी चेकअप कराइणु। अच्छा जी, बिल्कुलु। गाइनी असांजा ॾिसो, असां आहियूं गाइनाकोलॉजिस्ट एंड ऑब्स्टेट्रिशियन, असां ॿिनि शयुनि खे था ॾिसूं। हिकिड़ी ख़ातून जे अंदरि तव्हां कोई अहिड़ो ॿुधायो, मर्दनि जो अहिड़ो कोई बि शोबो न आहे जंहिंमें उन्हनि खे सिर्फ़ु एज़ अ जनरल बि ॾिठो वञे ऐं कंहिं ॿिए तरीक़े सां। त माउ जे लाइ अलाह साईं इहो रखियो आहे त असांजी स्पेशलिटी जेका आहे न, उहा ॾाढी असां ब्लेस्ड आहियूं की असां आम ख़वातीन खे गाइनी वारे सेक्शन में ॾिसंदा, हर ख़ातून खे। इवन असांजूं नंढड़ियूं जेके आहिनि, जेॾीमहिल माहवारी उन्हनि खे अचे थी, तॾहिं बि उन्हनि खे चेकअप जे लाइ अचणु घुरिजे। चेकअप जो मतिलबु असां हथनि सां कंहिं बि अनमैरिड खे त चेक न करे सघंदासीं, प्रेसर पे भई उनजो एग्ज़ामिनेशन न ई थींदो, वजाइनल एग्ज़ामिनेशन फॉर अनमैरिड्स, नंढड़ियूं ॿारड़ियूं, उन्हनि जे लाइ न ई, पर अल्ट्रासाउंड, ठीकु आहे, कोई अहिड़ो कोई ट्यूमर त न आहे ख़ुदा न ख़्वास्ता, ऐं सही जेके हिन बॉडी सही ग्रो करे थी या नथी करे, या जनरल चेकअप यस कराइणु घुरिजे। ॾिसो, प्रेगनेंसी इन में ब्रेस्ट जी एग्ज़ामिनेशन ज़रूरु कराइणु घुरिजे। ऐं छो त असां वटि तव्हां ॾिसो त पाकिस्तान में हिन वटि ब्रेस्ट कैंसर तमामु घणो आहे। अच्छा, ख़ानदानी असां वटि शादियूं आहिनि त कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके अंडेदानी जूं बीमारियूं या बच्चेदानी जूं आहिनि, उहे त जल्दी में नज़र अची वेंदियूं। तव्हां ॿुधायो उन जा कोई सिम्पटम्स हूंदा आहिनि जेके दे शुडंट इग्नोर? अच्छा, ब्रेस्ट जा न, ओवरऑल कहिड़ा बि अच्छा, सिम्पटम्स, ॾिसो मतिलबु इहे जनरली आउं थो ॻाल्हायां, औरत जी सिहत जे लाइ जी बिल्कुलु, कुझु कहिड़ा सिम्पटम्स आहिनि जेके हुनखे इग्नोर न करणु घुरिजनि ऐं जल्दी डॉक्टर सां कंसल्ट करणु घुरिजे? जी बिल्कुलु। हाणे ॾिसो, असां वटि ज़्यादातर ख़वातीन कहिड़ियूं थियूं अचनि की बाबा मुंहिंजी धीउ जेका आहे उहा 11 सालनि जी उमिरि में नौजवान थी वई आहे, शी स्टार्टेड मेंस्ट्रुएटिंग, 11 12 13 14। अच्छा, इहे हूंदियूं आहिनि, पोइ चवंदी आहिनि अदी घणी माहवारी थी अचेसि पई, ॾाढा परेशान थी विया आहियूं, कमज़ोर थी थींदी वञे, ठीकु आहे। पोइ कहिड़ी जॻह ते वयूं जिथे हुननि खे हार्मोन ॾेई छॾियूं त हार्मोन खे कवर फॉर द टाइम बीइंग कंदो, अञा मसला घणा थींदा। त उन सूरत हाल में अची सघनि थियूं मेंस्ट्रुअल काई बि इरेगुलरिटी, माहवारी नथी अचे, माहवारी घणी थी अचे, घटि थी अचे, इहो बि प्रॉब्लम आहे। अच्छा, यस, घटि थी अचे, मोटापो थी थो वञे, वार था ठहनि, त असां PMS चऊं था, PCOS जेके पॉलिसिस्टिक ओवरी, उन्हनि जी तरफ़ ज़्यादातर वञूं। असां ॾिसो न, असांजी जेका सभ खां वधीक ख़वातीन में गाइनी जा जेके आहिनि, गाइनी में असां ॾिसंदा आहियूं माहवारी जी हिस्ट्री, ठीकु आहे, ऐं प्रेगनेंसी जी हिस्ट्री पुछंदा आहियूं की ॿार घणा आहिनि करे, और बेओलादी इनफर्टिलिटी घणी आहे, उन सिलसिले में अचणु घुरिजे। अच्छा, के टेबूज़ आहिनि जेके औरतूं तव्हां सां बि डिस्कस न कंदियूं हुजनि? घणा आहिनि, देयर आर मैनी मिथ्स आहिनि न की माहवारी में विंझड़ो ई न आहे, इहा मिथ आहे। हा, ऐं न विझंदियूं आहिनि वाक़ई, ऐं न विझंदियूं आहिनि, एंड इवन अबॉर्शन थियो आहे त न आहे विंझड़ो। न, माहवारी में विझणु घुरिजे? यस, छो न, इट्स अ केयर। असां फॉर एग्ज़ाम्पल आई एम ऑल्सो वर्किंग विद मेंस्ट्रुअल हेल्थ मैनेजमेंट विद यू ग्रेड्स, अमेरिकन यू ग्रेड सां गॾु कमु कंदा आहियूं, त असां इहो बि मिथ आहे की भई हिकिड़ी मिथ ठही वई आहे, यस, न विझणु घुरिजे। खटियूं शयूं खाईंदी त हीअं थी वेंदो, उहो खाईंदी त हीअं थी वेंदो, फलाणी भाॼी खाईंदी त हीअं थींदो, भई कुझु न थींदो आहे, इट्स नॉर्मल।
तो तव्हांखे अगरि तव्हां हाइजीन जो ख़्यालु ई न रखंदो त इन्फेक्शन थी वेंदो अल्टीमेटली लीड्स टू मेंस्ट्रुअल इरेगुलरिटीज़ मेंस्ट्रुअल इरेगुलरिटी वजाइनल डिस्चार्जिस अगरि कोई अहिड़े क़िस्म जो पाणी जी शिकायत आहे दरनि में सूर जी शिकायत आहे या बैकेक जी शिकायत आहे छो त असांजा जेके मसल्स आहिनि रॻूं आहिनि उहे असांजे यूट्रस जी तरफ़ साॻियूं वञनि थियूं बैक साइड खां त उन्हनि खे ऑफकोर्स अचणु घुरिजे इग्नोर करण जी ज़रूरत ई न आहे हिननि खे ऐं उहे तव्हां सां डिस्कस घटि कंदियूं आहिनि औरतूं अच्छा असां वटि जेके ख़वातीन घटि थियूं करनि उहा मुंहिंजी स्पेशलिटी आहे यूरोगाइनोकोलॉजी उहो घटि कंदियूं आहिनि यस बाक़ी उहे जनरल बि घटि कंदियूं आहिनि जनरल फॉर एग्ज़ाम्पल अॼु हाणे जस्ट मां क्लिनिक ताईं आहियां त वन ऑफ माई पेशेंट्स एज़ दैट अदी मूंखे माहवारी जेका आहे साना मां पुछो की तव्हां चवां मूंखे रतु घटि हुई वीकनेस हुई मां डॉक्टर ॾे हली हुयमि मेल डॉक्टर ॾे ओके तो हुन चयो त अल्ट्रासाउंड करायो जॾहिं अल्ट्रासाउंड करायो त ही कम टू नो दिस वन ट्यूमर इन साइड दैट तो शी सेस के पोइ मूंखे ख़बर पई मूं चयो पोइ तव्हां गाइनी वारनि ॾे पहिरियां छो न आयो चयो मां चयमि त इहो मुंहिंजी उमिरि हाणे इहा आहे की मां वरी बंदि थियण वारी मूं चयो ओके फाइन पोइ तव्हांखे डॉक्टर छा चयो डॉक्टर चयो त गाइनी वारनि ॾे वञो ॾिसो जेके आहिनि न फॉर एग्ज़ाम्पल हाणे मां वेंदमि कंहिंखे ॿुधाईंदसि न त माहवारी नथी अचे त मुंहिंजी धीअ जी शादी न थींदी हा ठीकु आहे या फॉर एग्ज़ाम्पल चवंदमि की बाबा हुनजी बॉडी कॉन्फ़िगरेशन नथी लॻे नॉर्मल अहिड़ा बि माण्हू आहिनि पेशेंट्स इहे एसेंशियल शयूं आहिनि जेके ॼाणणु घुरिजनि एज़ अ लेडी मां पंहिंजे पेशेंट्स खे चवंदी आहियां की असांजो जेको आहे सो ॾिसो असांजे सूर्य बकर में आहे की पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो दैट इज़ मुंहिंजो अक़ुलु फ़हम इहो थो चवे पियो तंहिंजो मतिलबु इहो आहे की दैट इज़ वन ऑफ द इम्पॉर्टेंट थिंग दैट जेतिरो तव्हां पंहिंजे मुंहं जो ख़्यालु था कयो यूअर दिस इज़ द वन ऑफ द इम्पॉर्टेंट बॉडी पार्ट हिन खे लिकाइण जो हिन जूं ॻाल्हियूं सम्झण जी तव्हांखे ज़रूरत हुजणु घुरिजे जीअं तव्हांखे जीअं फॉर एग्ज़ाम्पल पेशेंट ईंदा आहिनि भई मुआइनो न कराईंदमि मूं चयो भई अगरि तव्हां अखि वारे डॉक्टर ॾे वेंदी त अखि जो मुआइनो करिणो पवंदो अच्छा ईअं बि चवंदियूं आहिनि हा एग्ज़ामिनेशन नथा करायूं बसि तव्हां दवा लिखी ॾियो चयो ईअं कीअं मतिलबु शिकायत तव्हां ॿुधायां थी बसि हा बसि मां ॿुधायां थी लिखी ॾियो मूं चयो भई इफ़ यू आर कमिंग इन स्पेशलिस्ट क्लिनिक या गाइनी जी क्लिनिक में त जंहिं उज़वे जी बीमारी हूंदी मां उनखे ॾिसंदमि हाउ कम मां को तबीब थोरी आहियां की हथ खे ॾिसी करे परे खां नब्ज़ ॾिसी करे ॿुधायां मतिलबु हा हीअं असांखे पंहिंजे माण्हुनि खे एजुकेट करिणो पवंदो हिन मामले में न अच्छा इनफर्टिनिटी आमतौर ते असां वटि सोसाइटीअ में औरतुनि ते इल्ज़ाम हूंदो आहे जी त फलाणे जी जेका आहे न औलाद नथी थिए बिल्कुलु हुन जे करे हाणे ॿी शादी करणु घुरिजे बिल्कुलु ईअं छा बाक़ी औरतुनि जो हिन में हूंदो आहे ॾोह ॾिसो हाणे ब्लेम गेम शुरू थी वेंदी आहे ॿिन्ही पासनि खां असां वटि क्लिनिक में वेशन ॾींदियूं मैडम मुंहिंजी रिपोर्टूं बिल्कुलु ठीकु अथव हिन में मसइलो अथव पोइ उहो वीचारो हीअं करे वेठो हूंदो न अक्यूज़ड सो सी मां दिस माय परसेप्शन मुंहिंजो हिकिड़ो ओपिनियन आहे मां पंहिंजे पेशेंट्स खे ॿुधाईंदी आहियां की ॾिसो शादी सिर्फ़ु ॿार जे लाइ न आहे पहिरियां त तव्हांजी शादी थी आहे न ॿार त हिकिड़ो नेचुरल फिनोमिना आहे की ऑफकोर्स तव्हांजी शादी थी आहे बाद जी ॻाल्हि आहे हिन वक़्तु तव्हां ॿिन्ही जी सूरत हाल छा आहे त रिपोर्ट्स जॾहिं ईंदियूं न त ज़्यादातर इहो हूंदो आहे यस ऐं छॾे बि ॾींदा आहिनि शादी टुटी बि वेंदियूं आहिनि इहो ॾिसो जेके बीमारियूं आहिनि न छा इनखे इहो हल न आहे त शादी खां अॻु में अहिड़ियूं टेस्टूं कराइणु यस मां उहो ई थी चवां ॾिसो हिन में इहो आहे की तव्हांखे पंहिंजे बचनि जी ख़बर हुजणु घुरिजे पंहिंजे बचनि जी ख़बर हुजणु घुरिजे आइदर वे भले उहा न्याणी आहे या उहो अधो आहे उन जे बारे में तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे तव्हांखे लिकाइणु न आहे जॾहिं तव्हां लिकाईंदो त रिलेशनशिप्स में प्रॉब्लम थींदो ऐं उहे शादियूं एंड अप वञी थींदियूं डिवोर्स एंड इन ते जैसे ईअं ई आहे इनफर्टिलिटी वॾी ॾुखी चीज़ अथव इट इज़ वन ऑफ द डिफिकल्ट सॉर्ट ऑफ मैनेजमेंट इन द फील्ड ऑफ गाइनी एंड ऑब्स्टेटिक्स ऐं असां चवंदा आहियूं इन खे की अलाह साईं कंहिंखे न मतिलबु इनफर्टाइल न करे बिकॉज हीअ न अनएक्सप्लेन्ड बि आहे जंहिंजूं सभु कुझु ठीकु आहिनि वजूहात ऐं सोसाइटीअ में बि ख़ुदि हुनखे जेको आहे न आउटकास्ट करे छॾींदा आहिनि त माण्हू चवंदा आहिनि त बाबा इहा आइसोलेशन में हुजे हिन इहो ई त असांखे इवन मेल हुजे या फीमेल हुजे ॿिन्ही लाइ असांजो ॾिसो न डिलेमा आहे असां पंहिंजे पाण खे इस इंसान त सम्झूं ई कोन था न हिकिड़ी मशीन आहे शादी थी ॿार कॾहिं ॼणी अधी प्रेगनेंसी थी 6 महीननि छा 2 महीननि खां पोइ 6 महीना 2 महीना रोंदियूं न हा न थियो अथई तोखे छो न थियो मुआरी फलानो खे त 10 ॿार आहिनि तो भई गिव देम टाइम एंड नंबर 1 के 1500 माण्हू तव्हां वेठा आहियो उन्हनि जो छा सूरत आहे सवाल एॾा पुछो था स्ट्रेस लेवल केतिरी आहे असां वटि हक़ीक़त प्रेगनेंसी सपोर्ट केतिरी हुजणु घुरिजे असांजी फैमिलीज़ में एतिरी आहे प्रेगनेंसी जे दौरान फ़र्ज़ु करे औरत हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि शहरनि में त अॼुकल्ह थिए थो त भई हिनखे कमकार या जेको तव्हां सजेस्ट कंदियूं आहिनि गायनेकोलॉजिस्ट बराड़ीअ में त उहो आहे त न इहे लाबारो बि करे इहे कुतिर बि हाणे ऐं असां त इहो ॿुधो त भाई उहो लाबारो बि करे त उते हुनखे ॿार ॼमी पियो तकड़ी आई बिल्कुलु हाणे इन में हक़ीक़त ॿुधायां फैमिलीज़ ऐं हस्बैंड जी सपोर्ट ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव हिन में असांजी औरतुनि खे
है पंहिंजी हिमत ज़्यादा करणु घुरिजे. फॉर एग्ज़ाम्पल असां ईअं नथा चऊं त तव्हां कोई घर जो कमु न कयो. हा इन में इहो हूंदो आहे की फॉर एग्ज़ाम्पल कोई सिल्परी चपल न पायो, अहिड़ी हम्म, जॻह ते न हुजो, अहिड़ियूं ॾाकणुनि ते न चढ़ो जातो किरी पओ अनड्यू, या इन सॼो क़िस्म ॾींहुं जी गर्मी में बीठियूं हुजनि. हा या फॉर एग्ज़ाम्पल अगरि कंहिंखे कोई अहिड़ो कोई कमु आहे जीअं हाणे 5-10 किलो जूं वज़न खयों खणंदियूं आहिनि ॻोठ में, हा उनजो यूअल कमु आहे. हा दे वेंट थ्रू ऑल पर अप्स वरी एंड डाउन. पर वरी इन में कंट्रास्ट मतिलबु हिकु ॿई जेके आहिनि न उहे फॉर एंड ते ईअं आहिनि त शहर में जेका औरत आहे प्रेगनेंसी माना खट त न हलाइणो, पलंग त न हा हलंदसि. एतिरो न आहे. इट्स अगेन उहो जेको चइबो आहे टेकन फॉर ग्रांटेड आहे, प्रिविलेज न वठनि थियूं, पर ईअं न हा आहे. हा 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 इन में सिल्परी कोई बि चपल न आहे पाइणी, हम्म, अहिड़े कंहिं फर्श ते न घुमो, ॾाकणुनि त हलंदी ज़रूरु किरी पवंदी न, ज़ाहिर आहे. भई हुनजो बैलेंस ठीकु न आहे, हा या उहो ॾिसी नथी सघे प्रॉपर, या कमज़ोर आहे. हा प्रॉपर विज़िट. अच्छा, हस्बैंड जी सपोर्ट ऑफकोर्स तमामु घणी. असां वटि पेशेंट ईंदा आहिनि, बाबा किथे आहे, जो हस्बैंड किथे आहे, त ॻोठु वेठो आहे. उहो ॻोठु छा थो करे, केरु गॾायो आहे, चाचो गॾायो, मामो गॾायो. बाबा कंसेंट थींदो ई न, चाचे मामे जो कीअं कंसेंट थींदो, हाउ इट इज़ पॉसिबल. जेके तव्हांजा भाउ पीउ ऐं मुंहिंजी असिस्टेंट त सदाईं रड़ियूं कंदी आहे, छो त मूं वटि अगरि सिंगल या अनमैरिड या ॿार ईंदा आहिनि, ख़वातीन अहिड़ियूं जेके शादीशुदा न आहिनि या सिंगल आहिनि, त मां उनजी फैमिली खां सवाइ उन्हनि खे न इंडल्ज कंदी आहियां. अॼुकल्ह सेल्फ मेडिकेशन जो त हूअं ई असां वटि रुझान घणो हा. आहे, पर अॼुकल्ह सोशल मीडिया अचण खां पोइ न हर को टिकटॉक ऐं यूट्यूब ते जेके मेडिकल टिप्स ॿुधी हुन में AI जनरेटेड हिकिड़ियूं कुराड़ियूं वेठियूं आहिनि त बाबा हीअं खाईंदो, अदरक खाईंदो त हीअ थी वेंदो, फलाण खाईंदो इट्स त हीअ थी ऑल वेंदो. आर मिथ्स. मां ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि की असां उन्हनि ते एलोपैथिक हलणु वारा घुरिजे. न. ॾिसो, वन ऑफ माई पेशेंट सेज़ के मूंखे ॿिन्ही ॿाहुनि में ॾाढो सूरु आहे, ऐं मुंहिंजा जेके आहिनि मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे मुंहिंजे चेस्ट में, ब्रेस्ट में न. त मूं चयो चलो मां पुछी सॼी फैमिली हिस्ट्री मुआइनो कयो, एंड देर वॉज सो टेंडर ब्रेस्ट के मां हुनखे चयमि की बाबा मतिलबु छा तकलीफ़ आहे, न बुखार थियो आहे, छा कयो आहे अहिड़ो, या जेका आहे तव्हां कोई टाइट कपिड़ा वग़ैरह त न पाए. पोइ आख़िर में हुन ॿुधायो त मां जेको आहे न रील ॾिसां पई, त मां पंहिंजे पाण खे फिट करण लाइ कुझु ख़ासि क़िस्म जो एक्सरसाइज़ कयां. सो शी वेंट इन टू द, उहा लैक्टेशन बि करे पई, ऐं हुनखे जेको आहे सो उते फिर लैक्टेशन जमा थी वई, ऐं खीर जमा थियो, ऐं एब्सेस स्टार्ट थी वई. ॾिसो घणियूं चीज़ूं आहिनि. फॉर एग्ज़ाम्पल अॼुकल्ह अच्छे थियण जो ॾाढो शौक़ु आहे सभिनी खे, हर कोई चवंदो भई मां वाइट थी वञा, गोरी चिटी ईअं हुजां बसि ॿारहां. ऐं उहे क्रीमूं खपाइण वारनि जी बि चांदी लॻी पई आहे. बिल्कुलु लॻी पई आहे, ऐं उहे चवंदियूं खाऊं बि अहिड़ो, ग्लूटाथायोन खाऊं, अलाए छा छा खाऊं. ॾिसो इहे चीज़ूं आहिनि न, दीस ऑल आर, जेको एलोपैथिक आहे होम्योपैथिक आहे, ठीकु आहे. असां एलोपैथिक वारा माण्हू न, असां होम्योपैथी वारनि जो बि ॻाल्हि खे तुरंत, पर असांजी एलोपैथी में हर चीज़ न पियल तुरियल आहे, ठीकु आहे. एंड हर कंहिंजा साइड इफेक्ट्स आहिनि. फॉर एग्ज़ाम्पल कोई अदरक जा डबनि जा दॿा खाईंदा त वेंट इनटू त अल्सर्स बि थी सघनि था, घणियूं चीज़ूं आहिनि. मां त इन शइ खे रिकमेंडेड न कंदमि. हा, इफ़ इट इज़ अ फ्रूटी चीज़ के फ्रूट खाओ, सब्जी खाओ, उहो खाई सघनि था. बाक़ी ईअं न त तव्हां हाणे 7 दाणा हुन जा रखो, 8 दाणा हुन जा रखो, 21 टे दफ़ा मथे टपाइजो, 3 दफ़ा. नो, दिस इज़ not Okay, supported. lastly, 2 questions. One health myth you are tired of hearing. Again and again ॿुधंदा अचो, पर इहे तव्हां सफ़ा मिथ जेका आहे ॿुधी थकिजी पिया हुजो त बाबा ही औरतुनि जे लाइ हीअ शइ जेका आहे न, खीर न पीआं. टाकनि जे बारे में, टाका लॻल आहिनि, मूंखे खीर न आहे पीअण. अच्छा. हा, टाका लॻल आहिनि, मां खीर न पीअंदमि. मां चयो छा मसइलो छा आहे, पोइ खाईंदी छा हूंदी. जेको अगरि तव्हां वटि घर में अवेलेबल ई हिकु कणिक जी मानी, चांवरनि जी मानी, पटाटनि जो थाल, उन में बि मां तव्हांखे ॿुधायां की तव्हां माना हीअ न खाओ. कुझु चीज़ूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके, अच्छा, चवंदियूं आहिनि त खीर मां न पीअंदमि. हा, खीर न पीअंदासीं, टाका लॻंदा ॿार खे. अच्छा, मां अगरि दाल खाईंदमि त ॿार खे डायरिया थी वेंदा. अच्छा, अगरि मां लस्सी पीअंदमि त मुंहिंजे ॿार खे हीअं थी वेंदो. हाणे इन्हनि शयुनि खे तव्हां केसीं ताईं ठीकु करे सघंदो. घर में बचे मिले इहे शयूं तव्हांखे, ऐं उहे बि न खाओ, उहो बि मना कजनि त पोइ बाक़ी छा खाईंदियूं. One habit every woman should start today. सच ॻाल्हाइणु शुरू करनि मायूं, ऐं पंहिंजो ख़्यालु रखनि, पंहिंजे पाण सां मुहबत करनि. Do you believe कि ईअं थींदो? यस. न, सच ॻाल्हाइणो थींदो कोन. तव्हां पंहिंजी बिरादरीअ खे वधीक सुञाणो एज़ था. अ गाइनी, एज़ अ गाइडिक, ॾिसो असांखे जेको आहे न पंहिंजे माहौल खे ठीकु करिणो पवंदो. सच ॿुधायांव, पंहिंजी नियाणियुनि खे सम्झाइणो पवंदो, पंहिंजे बचनि खे, पंहिंजे स्टूडेंट्स खे, फीमेल स्टूडेंट्स खे, ऐं पंहिंजे माहौल खे. त ॾिसो, असां उहे ई देसी माण्हू आहियूं जंहिंखे खटूं आहिनि, जंहिंखे पंखा आहिनि, जेके बसि लिमिटेड मानी खाइण में 3 वेला रहनि था. असां उन तहज़ीब सां वास्तो रखूं था, जिथे निवड़त आहे.
ऐं औरतुनि जी इज़त आहे, रेस्पेक्ट आहे। असांजूं ख़वातीन हाणे तव्हां ॾिसंदो टिकटॉक कंदियूं ठाहींदियूं ऐं तव्हां उन जी सूरत हाल ॾिसो अॼुकल्ह कहिड़ा लॻा पिया आहिनि। तमामु दे आर डिस्टर्ब मेंटली। अगरि तव्हां वटि हिकिड़ो माना कुझु बि न आहे ऐं तव्हांजे टिकटॉक में तव्हां एलिज़बेथ लॻा पिया आहियो, सो उहा तव्हांजी अंधेरे में वेठा आहियो ऐं इहो अंधेरो असांजे माहौल खे ख़राबु थो करे रियलिटी में अचणु ऐं घुरिजे रियलिटी में अचणु घुरिजे। तव्हां सचा थियो, तव्हां वटि अगरि 500 आहिनि त शायदि उहो Realize 500 कयो। येस तव्हां पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखो। एंड बीइंग अ लेडी, मां तव्हांखे ॿुधायां असांजे मथां कुझु रिज़र्वेशन अची वेंदियूं आहिनि जॾहिं असां औरत हूंदा आहियूं, ठीकु आहे। त एज़ एन एडमिनिस्ट्रेटर आहियां, पढ़ां थी या पढ़ायां थी, त भई राति जो मां 12 बजे 1 बजे बि हॉस्पिटल निकिरी थी वञा। आई डोंट वरी अबाउट दैट, बट सेम द सिचुएशन की मूंखे ख़बर आहे मुंहिंजा टर्म्स एंड कंडीशन कहिड़ा आहिनि। तो मां पंहिंजी जेके बि न्याणियूं ॿुधनि थियूं, मां उनखे रिक्वेस्ट कंदमि कि प्लीज़ इन रील ठाहिण मां, टिकटॉक्स मां, इन अंधेरे मां निकिरी अचो। तव्हां CSS जा ख़्वाब ॾिसो, तव्हां डॉक्टर थियण जा ख़्वाब ॾिसो, तव्हां गुड टीचर्स थियण जा ख़्वाब ॾिसो, तव्हां गुड टेक्नोलॉजिस्ट थियण जा ख़्वाब ॾिसो, तव्हां गुड मदर थियण जा ख़्वाब ॾिसो, सुठी धीउ थियण जा ख़्वाब ॾिसो। न कि जेका हिसा तव्हां अजीब क़िस्म जा कपिड़ा पहिरे ऐं उन जा रील ठाहियो, उहे इहो वक़्ती आहे। इट्स वेरी टाइम बीइंग। जी इहो एतिरो टाइम बीइंग आहे कि 1 मिंट लाइ कोई ॾिसी पोइ वरी ॿियो रील स्टार्ट कंदा आहिनि माण्हू। हाणे तव्हां 1 सेकेंड जे लाइ तव्हां पंहिंजी पूरी आइडेंटिटी तव्हां ख़तमु था करे छॾियो। ऐं फॉर अवर डॉक्टर्स, मूंखे प्राउड आहे पंहिंजी गाइनी ख़वातीन ते, तमामु घणो प्राउड आहे। एमरजेंसी डीलिंग असां हिन वक़्तु जेको शेख ज़ायद वुमेन हॉस्पिटल लाड़काना असांजो जेका आहे सा डील करे थी केसिस, उहे शायदि मां सम्झां थी इवन असां पंहिंजी सीनियर लेवल जे हिसाब सां असां पंहिंजे प्राइवेट केस ते बि केसिस उहे खणण खां अवॉइड कंदा। थैंक यू डॉक्टर साहिबा, तव्हां असांजे स्टूडियो आया, तव्हां टाइम ॾिनो। सो थैंक यू सो मच अदा, तव्हां मूंखे घुरायो। एंड बाक़ी तव्हांखे असां इहो रिक्वेस्ट कंदासीं कि प्लीज़ डू विज़िट शेख ज़ैद Thank you. हिकिड़े ॿिए विजन सां। ऐं हिन विजन सां न त डॉक्टर छा करनि, बल्कि इन विजन सां त डॉक्टर केतिरा मरीज़ कीअं बचाइनि था। ऐं ज़रूरु। या त असां सां हिकिड़ी ड्यूटी एमरजेंसी करे ॾिसो त उन खां पोइ तव्हांखे थोरो रियलाइज़ेशन शायदि थिए कि इन 24 कलाकनि जे अंदरि इहे डॉक्टर कीअं भॼनि था पिया। थैंक यू सो मच। तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर फौज़िया साहिबा। डॉक्टर फौज़िया चांडियो साहिबा मशहूरु गानाकोलॉजिस्ट असांजे अॼोके पॉडकास्ट जी महिमान हुई ऐं उन जेके ॻाल्हियूं कयूं तव्हां ॿुधियूं। उमेदु आहे त उन जे ॻाल्हियुनि मां तव्हां केतिरियूं काराइतियूं ॻाल्हियूं हीअं सां हटाईंदव ऐं पंहिंजे औरतुनि जी सिहत जे बारे में ज़रूरु ख़्यालु रखंदो। अॼोके पॉडकास्ट मां ॾींदा इजाज़त। वरी कंहिं ॿिए पॉडकास्ट में ॿिए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।